आगे भी खान दे हाल हवाल मानू बिहारे आए। हाँ मेगल खान, हाणे वञी सुकून जो आराम कयो। सुबह जो नगारे जो आवाज तव्हांजी निंड जरूर फिटाईंदो, पर उन मथां चुर्गे जो ऐलान न हूंदो। सुर प्रभाती ऐं केॾारो खे मिलाए हशमत घराणे जे उजड़ण जे मातम जो ऐलान हूंदो। ऐलान माफ कई हुई तो चाहिया तो सिर्फ ऐं सिर्फ हशमत जे खानदान जी बर्बादी थे। हशमत जे खानदान जी बर्बादी। चंगो पुनल खान। हाँ दिलावर खान, आगे भी खान। पुनल खान, अञा ताईं गोलियुनि जो आवाज़ ॿुधण में कोन थो अचे। शायदि इहो पोड़ो शींहं अञा पंहिंजी गुफ़ा मां ॿाहिरि नाहे निकितो।
हाँ पुनेल खान हाँ इहे ही हूंदो पर जॾहिं इहो पोढ़ो चीड़ पंहिंजे घर खां ॿाहिरि निकिरी जॾहिं मैदान ते पहुचंदो त हीउ इलाइक़ो धमाकनि सां गूंजी उथंदो छो त असांजी कुझु तरतीब ई अहिड़ी ॾिनल आहे हर घट ऐं घेड़ ते हशमत खान लाइ मौत जो सामान सजाए आयो आहियां सिर्फ़ हुनजे ॿाहिरि निकिरण जी देर आहे
माण्हू चवनि सहमत पर आहियां रहमत। तेरे दिल पई लूपड़ भी कोन जो मां तुझा ढका छोड़ी। बस पुॼे त कचो खाई वञी मूंखे। चङो हल त हाणे हिन काटे में मुक कर। अलमदीना केमिकल शॉप हिते खुलियल हैंड वॉश, डिश वॉश, हार्पिक, ब्लीच, फिनाइल, सर्फ ऐं स्वीप दस्तियाब आहिनि। हैंड वॉश 120 रुपया किलो, हार्पिक 140 रुपया किलो, स्वीप 80 रुपया किलो, फिनाइल हाई क्वालिटी जो 120 रुपया किलो, फिनाइल नॉर्मल क्वालिटी 90 रुपया किलो, शाहीन कपड़नि ऐं थावनि ऐं शीशनि खे साफ़ करण लाइ 80 रुपया किलो, सर्फ गोल्डन 150 रुपया किलो, सर्फ सिल्वर 120 रुपया किलो, ब्लीच अछनि कपड़नि जा दाग साफ़ करण लाइ 80 रुपया किलो, लेमन मिक्स थावनि साफ़ करण लाइ 120 रुपया किलो। हफ्ते जे लाइ नंबर नोट करना 03138562 अस्सलाम वालेकुम सिंध वासियों। रमज़ान वारी ते भी मुझी फिल्म ना आई, हज वारी ते भी फिल्म ना आई। काफ़ी दोस्तन फोनियूं कयूं। बख़ुदा मूंखे फिल्मनि में कमु करण जो को बि इरादो न हो। मूं बिल्कुलु छॾे ॾिनियूं, मायूस थी वियोसि। पर हीअ फिल्म ठाही आहे जंहिंजो नालो आहे अली वारिस। नाले तो क़ुर्बान वञा। मूंखे उमेद आहे त जेके मुंहिंजा परस्तार आहिनि हिन फिल्म खे ॾिसंदा, मान ॾींदा, इज़त ॾींदा। लख थोरा, सिंध सलामत, साथ सलामत, सदाई कर। अली वारिस, अली वारिस, अली वारिस, अली वारिस। नबी खान गैब करे छॾी तो गैब।
अची वई जुकाम सच में अची वियो आहे। जंहिं वक्त ही जोगी जाॻिया, जंहिं वक्त ही सिंधी जाॻिया, वो सूर न रहंदा साॻिया, कंदा धमाधम मस्त कलंदर। अलीवाल, अलीवाल। वेहो बाबा वेहो। इन खां पहिरियां जो ॻाल्हियूं शुरू थियनि, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ही जरगा कराइण, फ़ैसिला कोठाइण ऐं झुरियुनि ते ॾंड ऐं ॾोह रखण ऐं उन ते अमल कराइण, उनजो इहो मक़सदु नाहे त असां कंहिं बि धुर जी दिलि रंजाइण था चाहियूं। हरगिज़ न। हितां जे माहौल खे ख़ुशगवार ऐं अमन भरियो रखण जे लाइ इहो सभु कुझु करणो थो पवे। जीअं अमीर ऐं ग़रीब जे एहसास महरूमी जे फ़र्क़ वारे तकबुर खे ख़तमु करे सघिजे। इन करे मां ॿिन्ही धुरियुनि मां इहा उमेद रखंदुसि त जरगे में थियल फ़ैसिले खे दिलि सां क़बूल कनि। जरगे खां ॿाहिरि निकिरण खां पोइ इहे ॻाल्हियूं दिलि में न रखनि, छो त इहा ई हिकु सुठे इंसान जी निशानी आहे। ऐं ॿी ॻाल्हियुनि ॿुधण खां पोइ फ़ैसिलो सिर्फ़ु मां कोन ॾींदुसि, पर हिते वेठल 70 राजी जे माण्हुनि खां अमीन तौर राय वरिती वेंदी ऐं इहो असां सभिनी जो गॾियल फ़ैसिलो हूंदो। मूंखे यकीन आहे त ॿई धुरियूं ॿुधल ॻाल्हियुनि जो भरम रखंदे उन ते अमल कंदी, न त ॿी सूरत में हशमत ख़ान खे उन ते अमल कराइण चङी तरह अचे थो। ऐं आख़िरी ॻाल्हि, धुरियुनि खे ॻाल्हाइण जो मौक़ो ॾिनो वेंदो, पर उहे बाज़ाब्ता ऐं इख़लाक़ जे अंदरि हुजनि। धुरियुनि जे ॻाल्हाइण दौरान कंहिंखे बि हक़ नथो पहुचे त विच में ॻाल्हाए। इहे ई असूल आहिनि हशमत ख़ान जे घराणे जा ऐं अमन खे कायम रखण जा। ऐं तव्हां सभु खूब ॼाणो था सभ खां पहिरियां फरियादी धुर खे आगाह थो कजे त हू उथी पंहिंजो फरियाद अमीननि अॻियां रखनि। दौलत जे अंधे नशे में अची हिकु बेवस गरीब लाचार इंसान जी दिलावर ख़ान भरे ॻोठ में बेइज़ती कई। ऐं असां चाहियूं था
त हशमत खान जे असूलनि मुताबिक़ सिर जो बदिलो सिर, हथ जो बदिलो हथ, ऐं पेर जो बदिलो पेर, ऐं इज़त जे बदिले इज़त जो पलांद घुर्जे। ऐं असां इहो ई चाहियूं था, इहा ई असांजी फरियाद आहे। वयाम इन खां अॻु जो मां पंहिंजा होश विञाए वेही रहां, तूं मात करे पंहिंजी जॻह ते वेही रहो। ॿुधो ई कोन त हशमत खान छा चयो? विच में कंहिंखे ॻाल्हाइण जी इजाज़त न आहे सवाइ धुर जे। उन कूदल खे उठाए जंहिं दिलावर खान मथां इल्ज़ाम आयो आहे। इल्ज़ाम उठ शेर, उठ उठ, सभिनी खे हक़ीक़त ॿुधाए, ॿुधाए पंहिंजी हक़ीक़त। उठ शेर, तोखे केर बि कुझु न चवंदो। उठ उठ, इन सभिनी खे ॿुधाए, ॿुधाए सभिनी खे। उठ शेर, मां चवां थो उठ शेर, उठ उठ शेर। बस वरियाम बस, घणो थी वियो हाणे। रस हशमत खान, जंहिं माण्हूअ खे असांजे खिलाफ़ बीहारियो पियो वञे, पंहिंजो मुंहुं सॼी ज़िंदगी न हेदो तो, उन माण्हूअ खे बरगलाए असांजे खिलाफ़ साज़िश सिटी पई वञे। वरियाम, ॿिए जी इज़त मथां कूड़ो इल्ज़ाम हणण जो अंजाम ॼाणी थो। हशमत खान, इल्ज़ाम कूड़ो न आहे। शेर, मजमूओ ॾिसी ही सिजी वियो आहे, ॿियो कुझु बि न आहे। शेर थन पिया अख़बार न आहे जो ही सिजी वियो आहे। वरियाम साफ़ साफ़ छो नथो चईं त शेर कूड़े इल्ज़ाम हणण खां कतराए थो? रेस हशमत खान, जेकॾहिं बेहतो करण में तव्हांजो पंहिंजो मुफ़ाद आहे, पोइ तव्हां त असांजा वॾा आहियो। हीअ पग लाहे तव्हांजे कदमनि में रखंदासीं। बाक़ी हिन मामूली मुहाणे अॻियां असांखे सत राज में बेहतो न करायो। हशमत खान, बेहतो न करायो। बुन्हल खान, बुन्हल खान, तोखे ख़बर आहे त तूं कंहिंजे मथां इल्ज़ाम लॻाए रहियो आहीं? वरियाम, तो राज जे हिक इज़तदार ते कूड़ो इल्ज़ाम हणी सत राजीअ में उन जी इज़त खे पामाल कयो आहे। उन जी सज़ा तूं टोपी लाहे सत राजी जे साम्हूं माफ़ी घुरंदे। न रे सवदा न, ठेकेदार कूड़ो ना है ठेकेदार कूड़ो। रेस मैंगल खान जे ॻोठ जे घिटीअ में रेस दिलावर खान सरेआम मुंहिंजे इज़त जो तमाशो बनायो आहे। तमाशो। इहो वाक़ियो कीअं पेश आयो, मूंखे उन जी पूरी हक़ीक़त शुरूअ खां वठी आख़िर ताईं ॿुधायो। दिल त चए थी छह जो छह गोलियूं तुंहिंजे मिजाले में हणी तुंहिंजो मिजालो कुतनि खे खाराए छॾिया, पर छा कयां? सरदार हशमत खान जे असूलनि जो भउ थो थिए। हाणे ॾिसी छा थो? जेकॾहिं दिलावर खान जे कार खां बचणो अथई त मुंहिंजी जुती साफ़ कर, साफ़ कर। लपाट तोखे इन करे हईया पंहिंजा कन खुलियल रख, छो त दिलावर खान जे कदमनि जो आवाज़ ॿुधी माण्हू पंहिंजा साह बंदि करे छॾींदा आहिनि। ऐं तो वरी एॾी वॾी गुस्ताखी कई आहे
ही सज़ा तो लाइ घटि आहे। हिन खां बि वधीक सज़ा जो हक़दार आहीं। अचो। इन ॻाल्हि जो को शाहिद आहे जंहिं इहो सॼो वाक़ियो पंहिंजे अखियुनि सां ॾिठो हुजे? हू त मैंगल खान। बस सरदार मेंगल खान जो सरदार हशमत खान हिननि खे ॻाल्हाइण जी तहमीज़ सेखारियो। ग़लतीअ जी माफ़ी सरदार। आशिर कंहिं बि हिकु शाहिद जो हुअणु लाज़मी आहे। आहे रे सर, हिकिड़ो शायदि आहे, चाचो गहणो, जेको उन वक़्तु बि उते मौजूदु हो। ऐं चाचो गहणो सरदार मेंगल खान जो नौकर बि आहे।